नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ अलण कलेरी जे रवासिन कलेरी बिरादरी जे माण्हुनि पारां बिरादरी जे बाअसरनि जी मुबीना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते नजमुद्दीन साबिर, सज्जाद अली बरकत ऐं ॿिनि चयो त ॻोठ जे बाअसर दानिश नसीर ऐं ॿिनि असांजो ॼिण जंजाल करे छॾियो आहे। हिन चयो त बाअसर ॻोठ मां असांजो ज़बरदस्ती रस्तो बंदि करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिन चयो त 3 ॾींहं अॻु बाअसर हथियारनि सां गॾु शहर जे छंडण रोड ते वाक़िए एजाज़ कलेरी जे दुकान ते हमिलो करे मौतमार धमकियूं ॾिनियूं, जंहिं खां पोइ अहिड़ी रिपोर्ट कंडियारे थाणे ते दाख़िल कराई, पर पुलिस का बि तदारक न कयो। हाणे वरी बाअसर असां ख़िलाफ़ मीडिया ट्रायल करे पंहिंजे हिकु दानिश कलेरी खे हथ सां गुम करे अगवा जो ड्रामो रचाए असां मथां इल्ज़ाम हणी परेशान करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त नोटिस वठी दुकान ते हमिलो कंदड़ ऐं कूड़ो ड्रामो कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। होॾां दुकानदारनि जे सदर मीर खान सैतो नेशनल प्रेस क्लब पहुची दुकानदार एजाज कलेरी जे दुकान ते मुबीना हमले ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। मीर खान सैतो जो चवणु आहे त मां दुकानदारनि सां का बि ज़्यादती बर्दाश्त न कंदुसि, मां दुकानदारनि सां गॾु आहियां। दुकानदार एजाज कलेरी जी दुकान ते हमिलो कयो। हाणे वरी दुकानदारनि ते ॻोठाणनि जी गुम थियण जो इल्ज़ाम हणी खेसि परेशान कयो पियो वञे। जेकॾहिं दुकानदारनि सां इंसाफ़ न थियो त भरपूर एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।